रोड़ी जे इलाइक़े सालेपत में बासर वॾेरे बेज़बान जानवर उठ जी टंग कटण वारे मामले ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सख़्त नोटिस वठण बाद ज़िले काउंसिल चेयरमैन सैयद कुमेल हैदर शाह उठ जे मालिक खे जानवर जे इलाज जी ख़ातिरी कराई। वॾे वज़ीर चयो त जानवर ते ज़ुल्म नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नवाबवली भरिसां सिंधु दरिया में चाड़ बाद कचे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठाणनि जो ॿोध वहिकरण सबबि ज़मीनी राब्तो मुअतल थी वियो। सिंध हुकूमत तरफ़ां कचे जे रहवासियुनि खे पके तरफ़ मुंतक़िल करण लाइ के बि क़दम नाहिन खयां विया। मुतासिरनि पारां हुकूमत खां मदद जी अपील कई वई। दौड़ में सूफ़ी फ़नकारनि, सियासी, समाजी ऐं सिविल सोसाइटी शख़्सियतुनि पारां कराची में म्यूज़िक टीचरनि मथां तशद्दुद ऐं शाह जे रिसाले जी बेहुरमतीअ ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते नामवर फ़नकार फ़क़ीर गुलाम नबी, अली अहमद वसवाणू ऐं ॿियनि चयो त फ़नकारनि मथां पुलिस ऐं इंतिज़ामिया तरफ़ां थियल तशद्दुद हुकूमत जी नाअहली ऐं बेहिसी जो वाज़िह सबूत आहे। मीरपुर साकरो में हिकु हफ़्तो अॻु नौजवान जे क़त्ल वारे मामले ते पुलिस पारां अहम अॻभराई कई वई आहे। डीएसपी ऐं एसएचओ साकरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु कुरैशी फार्म वटां अली नवाज़ मल्लाह जो लाश मिलियो। मक़तूल जो केस संदसि वालिद इब्राहिम मल्लाह जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। जवाबदार असलम मल्लाह ऐं गुलाम मुस्तफ़ा मल्लाह ॾोह जो एतराफ़ कयो आहे। रोड़ी थाणे जी हद में पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबिलो पेश आयो आहे। ॾोह जे इरादे सां बीठल ॾुआरियुनि पुलिस खे ॾिसंदे फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾे वठ में हिकु ॾुआरी करमुला दुनिया खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। संदसि कब्ज़े मां पिस्तौल हथ आयो आहे। ज़ख़्मी ॾुआरी खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो।